खबरों में एक दफो बीहर भली कार अहम खबर शामिल कंदासीं तो नवाबशाह वेझो दिह बंबई में तकरारी जमीन ता क़त्ल थियल भंड बिरादरी जे 5 ॼणनि जा कातिल गिरफ्तार न थी सघिया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ जी टीम भंड बिरादरी जे मारिजी वियल 5 ॼणनि जे ॻोठ पहुती तो मक़तूल जा ॿारड़ा लुड़क रोके न सघिया ऐं कातिलनि खे पिटूं पाराता ॾींदा रहिया। केस जे फरियादी खमीसो खान ऐं ॿियनि पारां पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो त मक़तूल जे ॿारनि बेवाहनि ऐं ॿियनि सां गॾिजी टीहर क़ौमी शाहराह ते एहतजाज कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त नवाबशाह वेझो दिह बंबई में तकरारी ज़मीन तां क़त्ल थियल भंड बिरादरी जे 5 ॼणनि जा कातिल गिरफ्तार न थी सघिया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ जी टीम भंड बिरादरी जे मारिजी वियल 5 ॼणनि जे ॻोठ पहुती त मक़तूल जा ॿारड़ा लुड़क रोके न सघिया ऐं कातिलनि खे पिटूं पाराता ॾींदा रहिया। केस जे फरियादी खमीसो खान ऐं ॿियनि पारां पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो त मक़तूल जे ॿारनि बेवाहनि ऐं ॿियनि सां गॾिजी टीहर क़ौमी शाहराह ते एहतजाज कयो वेंदो। तफसील मालूम कंदासीं नवाबशाह में सिंध टीवी न्यूज़ के ब्यूरो चीफ जुल्फकार खासकेली खां। जुल्फकार आगाह कजो त हिन धरने में पुलिस जा आला जेके अमलदार आया हुआ उन्हनि 1 हफ़्ते जो टाइम घुरियो हुयो। अवां आगाह कजो त हिन वक़्त ताईं कातिल गिरफ्तार छो न थी सघिया आहिनि? जी ही तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त 10 ॾींहं अॻु नवाब वली मोहन भरसां जेके बेदर्दीअ सां शहीद थियल 5 भंड बिरादरी जे वारसनि खे इंसाफ़ न मिली सघियो आहे ऐं अॼु जॾहिं सिंध टीवी न्यूज़ जे ॻोठ पहुती त जेके मक़तूल हुआ उन्हनि जा ॿार जेके यतीम थियल आहे उहो सिंगारूं ॾेई लुड़क लारींदे ऐं कातिलनि खे पिटूं पाराता ॾींदा रहिया जॾहिं त उन्हनि जे वारसनि जेको आहे सो पुलिस ते बिल्कुलु बेएतमादी ज़ाहिर करे छॾी आहे। उनजो चवणु आहे त पुलिस जो किरदारु मशकूक आहे ऐं जेको मुख्य जवाबदार आहे मौसम जरदारी उहो क़त्ल वारे ॾींहुं हिकु एसएचओ साहिबाबाद जेको एसएचओ आहे उन सां राब्ते में रहियो। असांजी सीबीआई रिपोर्ट बि जेको आहे सो कढाई आहे जॾहिं त उनजे वारसनि चवणु आहे त असांखे इंसाफ़ मिलणु मुश्किल हुजे इन करे थी सघे थो त टीहर असां क़ौमी शाहराह यतीम ॿारनि बेवाउनि ऐं औरतुनि सां गॾु रोड ब्लॉक कयो। हुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट खे अपील कई आहे त उहे ई असां सां इंसाफ़ फराहम कनि जॾहिं त नवाबशाह पुलिस मां असांखे कंहिं बि इंसाफ़ जी उमेद नज़र नथी अचे। जी जुल्फकार अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।